ॿुध मार्केट में हिकिड़ो नओं च्यवनप्राश आयो आहे वरियाली फ्लेवर जो, खाई ॾिस कीअं थो लॻई। हेॾी नंढड़ी बोतल में टमन प्लस। हाणे तोखे बोतलुनि जी साइज़ बि ॾिसणी अथई। हिन नंढड़ी बोतल में ई तुंहिंजी तोतलापंतीअ जो इलाजु अथई, सम्झई। राहुलियो गॾो चए थो हिक पासे पटाटो विझंदासीं, ॿिए पासे सोन निकिरंदो। ऐं कॾहिं वरी एक्सप्रेशन अहिड़ी थो ठाहे गांइ जो गोबर सूंघे करे उन जी उमिरि ॿुधाईंदो। गॾ खे चांहि ठाहिणु अचेसि कोन, पटाटे मां सोन ठाहींदो। अमेरिका में अञा 5 दफ़ा लॉकडाउन थींदो, माण्हुनि जा हॾका ॿाहिरि न निकिरनि तेसिताईं लॉकडाउन मां खोलण वारो कोन आहियां। हिकिड़ो मिंट, मुंहिंजी हेठि किरी पई हुई पेन। कूड़ छो था ॻाल्हायो, डायलॉग भुलिजी विया आहियो न तव्हां। छा केरु आहे इहो रनड़ो? एसिड पीआरींदमि हाणे हिनखे मां। लाल सिंह जम्मू मल पड़वा, ईअं मरियल कुत्ते वांगुरु छो थो ॻाल्हाई सफ़ा। तुंहिंजी कारी पेस्ट्री, तुंहिंजा कारा ॼमूं, तुंहिंजा कारा लॾूं सभु रेडी अथव, ऐं तुंहिंजा लबड़ियल गांठिया बि रेडी अथई माई। ऐं इहो तुंहिंजो रबड़ जो केक वठ। सभु दुकान खोली विया आहिनि, गुटका दारू, पर हिननि खे वार कटण जी दुकान खोलण में ई जोर थो अचनि पियो। दाढ़ी मुछ एॾी वधी वई आहे, चांहि थो पीआं त अधु कोप चांहि जो त मुछ में थो हली वञे। हा मां मञां थो 1 तारीख़ लॉकडाउन ख़तमु थियण वारो आहे, पर तूं ब्यूटी पार्लर तॾहिं वेंदीअ जॾहिं कोरोना वायरस जी दवा मिली वञे। ये कोरोना जे करे हिकिड़ी ॻाल्हि त ॾाढी सुठी थी आहे, कोई ॻाल्हि जो टेंशन कान्हे, माण्हू जीअनि था मरनि था, भाड़ में वञनि सभु, पाण में ई ख़ुशि रहो। कल्ह मुंहिंजी ज़ाल गुस्से थी वई ऐं मूंखे चए पई मां तव्हांखे छॾे करे हमेशह लाइ हली वेंदीमांव, त मां बि चयोमांसि हली वञ भले, मूंखे कोई फ़र्क़ु कान थो पए। हाणे मां उहो ई कमाया कोन थो, हिकु ॼणे जो ख़र्चु बची पवंदो। लॉकडाउन में घर वेही वेही करे झाड़ू पोछा रोटी पाणी सभु कुझु सिखी बि वियो आहियां, कोई फ़र्क़ु न पवंदो मूंखे। हाणे मूं वटि सिर्फ़ु हिकु ई पैग पियो आहे त सभु पंहिंजा पंहिंजा खोले करे वियो मुंहं, त सभिनि जे मुंहं में टीपा विझांव थो 2 टे। न खपनव त खॾ में वञी मरो। तूं छा पियो चए, लॉकडाउन में दारू न मिलंदो? ॾिस मां वठी आयो आहियां। ॾिस पी थो ॾेखारे। इन ई मूंखे कवड़ो आहे।